सिखो सेखारियो में अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों, हाणे जीअं त पंहिंजा 10वीं क्लास जा इम्तिहान वेझा उन जे करे अॼु पाण जेको आहे सो इम्तिहान जे बारे में ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, थींदो हीअं आहे जो मोस्टली जेके ज़हीन असांजा शागिर्द आहिनि से जीअं ई इम्तिहान वेझो ईंदा वेंदा आहिनि तीअं ई उन्हनि जूं निंढूं हराम थींदियूं वेंदियूं आहिनि ऐं हर ॿार जेको आहे सो वधि खां वधि मार्कूं खणण जी कोशिश में के नवां तरीक़ा जेके आहिनि से सोचींदो रहंदो आहे। हुनजो ॾींहुं राति किताबनि में गुज़रंदो आहे ऐं हू इनडायरेक्टली तमामु घणो जेको आहे सो डिप्रेशन जो शिकार थी वेंदो आहे। पर दोस्तों, आउं इहो चाहियां थो त तव्हां रिलैक्स रहो ऐं एतिरो घणो जेको आहे सो इन शइ खे मथे ते न खणो। जो हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखो त इम्तिहाननि जे लाइ तयारी करणु ऐं हू चाह सां शौक़ सां किताब खे पढ़ण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। सो उन जे करे उहे ॿार जेके सिर्फ़ ऐं सिर्फ़ सुठनि मार्कनि जे लाइ किताबनि खे पढ़नि था त उहे हक़ीक़त में उन्हनि ॿारनि जी बनिस्बत घटि अहल हूंदा आहिनि जेके चाह सां किताब खे पढ़ंदा आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेको मार्कूं आहिनि या नंबर्स आहिनि इहे इन्हनि सां कॾहिं बि ज़हानत खे मापे नथो सघिजे। त उहो ॿार जेको इम्तिहाननि में घटि मार्कूं थो खणे त उहो कंहिं सूरत पंहिंजे पाण खे वधीक मार्कूं खणंदड़ ॿार खां कमज़ोर न सम्झे, छाकाणि त इंसानी ज़हन जो इंसानी ज़हानत जो जेको मयार आहे उहो मार्कनि सां नथो मापे सघिजे। दुनिया में एतिरा केतिरा ई जेके आहिनि से ज़िंदा जीअण जा मिसाल असांजे साम्हूं गुज़रिया आहिनि जेके एकेडमिक एजुकेशन में फेल थी विया। ख़ुदि बिल गेट्स जो नालो जेको दुनिया जो अमीर तरीन शख़्स आहे उहो बि पंहिंजे स्कूल जो को फेल शागिर्द आहे। एडिसन जे बल्ब ठाहियो उन खे बि पंहिंजे स्कूल मां कढियो वियो। उनजे उस्तादनि चयो त हीअ त पढ़ी न सघंदो। ॿियो त चयो अल्बर्ट आइंस्टाइन जंहिंजो हींअर ताईं सफ़ा वधीक जेको मतिलबु ज़हन जो इस्तेमालु थियल सम्झो वञे थो त उहो ख़ुदि बि एकेडमिक एजुकेशन में एतिरो ज़हीन न हो। त दोस्तों, कॾहिं बि तव्हां मार्किंग खे ऐं इन्हनि शयुनि खे कॾहिं बि पंहिंजी ज़हानत सां न मापींदा ऐं न ई डिप्रेस थींदा। असां मञूं था त इहे अॻिते हली करे मुख़्तलिफ़ टेस्ट में इन्हनि जो रेशो काउंट थींदो आहे। पर वरी बि मां तव्हांखे इन ॻाल्हि ते फोकस करणु चाहियां त इन्हनि जे मार्कनि जे घटि अचण या वधीक अचण जे करे न ई क्रेज़ में अचो न ई तव्हां डिप्रेस थियो। मार्कूं तव्हांजे ज़हन जे करे तमामु थोरी शइ आहे। हिकिड़ो जुमिलो जेको अहम मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि इहो त ॾिसो, तव्हां सॼी दुनिया खां हाराए वञो पर तव्हां कॾहिं बि पंहिंजे पाण खां न हारो। कुझु साल अॻु जी ॻाल्हि आहे त हिकिड़े स्कूल में कुझु शागिर्दनि खां जॾहिं मां पुछा कई, मूं हिकिड़ो सुवाल खां पुछा कयो त बाबा जॾहिं को मैच तव्हां हारण लॻंदा आहियो त तव्हांजी कैफ़ियत कीअं थी वेंदी आहे त थोरो तव्हां असांखे साम्हूं अची ॿुधाईंदा। त वारे सां हिकु जॾहिं शागिर्द खे मूं घुरायो त हर शागिर्द जेको आहे सो मोस्टली चहिरो लाहे ऐं उदास थी बीठो ऐं परेशानी हुनजे जा तासुर हुनजे ज़हन ते आया त सर आउं हीअं थी वेंदो आहे, मूंखे परेशानी थींदी आहे, उदासी थींदी आहे ऐं दुख थींदो आहे ऐं डिप्रेस थींदो आहे। मतिलबु मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जा एक्सप्रेशन्स जेके आहिनि से हुननि ज़ाहिर कया। पर इत्तेफ़ाक़ सां हिकिड़ो जेको छोकिरो हो जेको ॿाहिरि पाणी पीअण जे लाइ वियल हो त उहो जॾहिं अंदरि आयो त असां चयो त मूं चयो त हिन खां पुछी था वठूं त छोकिरनि चयो त साईं हाणे जाम छोकिरा साॻी ॻाल्हि करे रहिया आहिनि त हीअ बि ज़ाहिर आहे साॻी ॻाल्हि कंदो। पर मूं चयो त न, हिन खां पुछी था वठूं। त पोइ हुन नंढे भीचनि खां जॾहिं असां उहो साॻियो सुवाल कयोसीं त यकीन करियो हुन सां सभिनी खे हैरान करे छॾियो। हू साम्हूं आयो ऐं हुन चयो त साईं जॾहिं आउं मैच हाराइण लॻंदो आहियां त पोइ मुंहिंजी कैफ़ियत कुझु अहिड़ी थी वेंदी आहे जो हुन जूं जेके मुठियूं हुयूं से घोड़जण लॻियूं ऐं हुनजे चहिरे में हिकिड़ो अजब शोर अची ऐं मतिलबु हुनखे पहिरीं खां वधीक कॉन्फिडेंस ऐं जेको आहे सो ताक़त असांखे
असांखे नज़र त यानी उहा हिकिड़ी हक़ीक़त ॻाल्हि हुई। पोइ सॼे क्लास में क्लैपिंग बि कई त ॾिसो तव्हां सॼी दुनिया खां हाराए वञो, मैच हाराइण खां मसइलो कोन्हे, पर मैच हाराइण खां अॻु में ई पंहिंजे जज़्बनि खां हारे वञणु ऐं हार खे तस्लीम करे छॾणु, इहा दर हक़ीक़त हार ई आहे जेका असां अॻु में तस्लीम करे चुका हूंदा आहियूं। न त हर मैच पंहिंजे आख़िरी बॉल ताईं उहो खटे सघिबो आहे, उहो मुमकिन हूंदो आहे, पर केतिरा ई असां ज़िंदगीअ जा मैच हाराइण खां अॻु में ई हाराए वेंदा आहियूं। त दोस्तो पूरी दुनिया खां हाराए वञो, पर तव्हां कॾहिं बि पंहिंजो पाण खां न हारो। त ही थोरी मुख़्तसर तव्हांजे लाइ मूं सम्झो त गुफ़्तगू तमामु ज़रूरी आहे तव्हांजे लाइ। त तव्हांजा इम्तिहान हींअर अचण वारा आहिनि, त उन्हनि में महिनत करियो, मार्कनि खे फोकस बि करियो, पर हिकिड़ी इहा ॻाल्हि ज़हन में रखंदा त किताब खे इम्तिहान जी तयारी जे लाइ पढ़णु ऐं चाह सां पढ़णु उन्हनि में फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं ॿियो त जेको मार्कूं वधीक खणे थो उहो घटि मार्कूं खणण वारे खां कॾहिं बि ज़हनी क़ाबिलियत में वधीक आहे, इहो कंफर्म न आहे। छाकाणि जो मार्कनि सां असां इंसानी ज़हन खे हर कंहिं बि मापे नथा सघूं। मार्कूं ऐं एबिलिटी ॿ अलॻि शइ